अस्सलाम वालेकुम क्लास नईम वर्चुअल एकेडमी में वेलकम। अॼु असां पढ़ंदासीं सिमला डेप्यूटेशन। सिमला डेप्यूटेशन कॾहिं थियो? फ़ौरनी पार्टीशन ऑफ बंगाल खां पोइ सिमला डेप्यूटेशन थियो 1906 में। ठीकु आहे। सिमला डेप्यूटेशन छा हुयो, छो थियो? सिमला डेप्यूटेशन हिकिड़ो वफ़द हुयो मुसलमाननि जो जेको आहे उन वक़्त जे वाइसराय हिंद सां वञी मिलियो। हाणे वाइसराय हिंद सां मिलण छा थियो, मतिलबु छो मिलिया हुया वाइसराय हिंद सां? जॾहिं पार्टीशन ऑफ बंगाल थियो 1905 में, पार्टीशन ऑफ बंगाल थियो 1905 में। ठीकु आहे। 1905 में जॾहिं पार्टीशन थियो, इन पार्टीशन सां मुस्लमान ॾाढा ख़ुशि थिया, हिंदू ख़ुशि कोन थिया इन पार्टीशन ते। ठीकु आहे। हिंदुनि इन पार्टीशन खे रिवर्स कराइण लाइ एजिटेशन्स स्टार्ट कयूं, स्ट्राइक कया, प्रोटेस्ट कया, अख़बारुनि में लिखियो, आर्टिकल ॾिना, कुझु अहिड़ियूं मूवमेंट्स लॉन्च कयूं त जीअं पार्टीशन जेका थी आहे इनखे रिवर्स करायो वञे। ठीकु। त इहे शयूं जेको आहे सो एटीट्यूड ऑफ हिंदूज़ ॾिसी करे मुस्लमान जेको आहे सोचियो त हिकिड़ो उन वक़्तु जेको पार्टीशन ऑफ बंगाल जे वक़्तु जेको वाइसराय हिंद हुयो उहो हुयो लॉर्ड कर्ज़न। ठीकु आहे। ऐं पार्टीशन ऑफ बंगाल खां पोइ लॉर्ड कर्ज़न चेंज थी वियो, उन जाइ ते जेको वाइसराय हिंद आयो उहो हुयो लॉर्ड मिंटो। ठीकु आहे। लॉर्ड मिंटो 1905 में आयो। पार्टीशन ऑफ बंगाल 1905 में थी। वाइसराय लॉर्ड कर्ज़न पार्टीशन खां पोइ चेंज थी वियो, वाइसराय हिंद अची वियो पोइ लॉर्ड मिंटो। त मुस्लमाननि सोचियो जेको नओं वाइसराय आयो आहे लॉर्ड मिंटो, इहो जेको आहे सो उन जी पॉलिसीज़ जेको आहे जिथे पहिरियां रहियो हुयो वाइसराय या गवर्नमेंट बॉडीज़ में, त उन जी पॉलिसीज़ जेको आहे सो न्यूट्रल पॉलिसीज़ हूंदियूं। उहो कंहिंजी जेको आहे फेवर न कंदो, जेके फ़ैसिला डिसीजन जेके बि कंदो मेरिट बेसिस ते कंदो हुयो। त मुस्लमाननि सोचियो छो न हिकिड़ी वफ़द जी शिकिल में असां जेको आहे सो नए वाइसराय हिंद सां मिलूं। ठीकु आहे। उन वक़्तु जेको आहे सो MAO कॉलेज जो जेको प्रिंसिपल हुयो सर आर्चबोल्ड चवंदा अथसि। इहो छा हुयो? MAO कॉलेज जो प्रिंसिपल हुयो, प्रिंसिपल ऑफ MAO कॉलेज। उनखे जेको आहे सो वञी जेको आहे मुस्लमान मिलिया त जेको आहे सो नए वाइसराय खां असांखे टाइम वठी ॾियो त असां हुन सां जेको आहे सो मिलणु था चाहियूं। ठीकु आहे। त पोइ आर्चबोल्ड जी कोशिशि जे करे जेको आहे सो वाइसराय हिंद खां हुननि खे टाइम मिलियो ऐं उहो जेको आहे सो हिकु वफ़द जी सूरत में 1906 में पोइ हुन सां मिलंदा आहिनि। अच्छा, हाणे हिननि मां हिकिड़ो MCQ आर्चबोल्ड ते अची सघे थो, ईंदो आहे अक्सर काफ़ी टेस्टुनि में, त हू वॉज आर्चबोल्ड। ठीकु आहे। हू वॉज आर्चबोल्ड। त सिंपली आर्चबोल्ड वॉज द प्रिंसिपल ऑफ MAO कॉलेज। ठीकु। त आर्चबोल्ड जी कोशिशि सां जेको आहे सो मुस्लमाननि खे जेको आहे सो वाइसराय हिंद जो टाइम मिली वियो। त इनखे जेको आहे सो पोइ हाणे हिननि हिकिड़ो वफ़द तयारु कयो। उन वफ़द में जेको आहे सो मुस्लमान जा 35 मेंबर्स हुया, 35 मेंबर्स हुया जेको आहे सो वफ़द सां। उहो वफ़द जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे प्रेज़ेंट करणो हो मुस्लमाननि जी डिमांड्स जेको आहे इन फ्रंट ऑफ वाइसराय हिंद। उन वफ़द खे लीड करे रहियो हुयो सर आगा खान जेको आहे सो लीड करे पियो सिमला डेप्यूटेशन खे। उन में काफ़ी मुस्लमान प्रोमिनेंट लीडर्स हुया, जंहिंमें जेको आहे सो नवाब वक़ारुल मुल्क हुयो, नवाब सलीमुल मुल्क हुयो, अली बिरादरानस हुया। ठीकु आहे। ॿिया काफ़ी सारा जेको आहे सो मुस्लमान लीडर्स हुया जेके उन वफ़द में शामिलु हुया। पोइ उहो वफ़द जेको आहे सो कॾहिं 1 अक्टूबर 1906 में वाइसराय लॉर्ड मिंटो सां शिमला में मिलियो। शिमला डेप्यूटेशन इन करे नालो आहे त शिमला हिकिड़ो एरिया जो नालो आहे जिथे वाइसराय सां मिलिया, शिमला डेप्यूटेशन में वफ़द जी सूरत में उते मिलिया। ठीकु आहे। ऐं उन्हनि जूं कहिड़ियूं डिमांड्स हुयूं मुस्लमाननि जूं उन वफ़द में, जेके मेन रीज़न जेको हुयो त इहो त पार्टीशन ऑफ बंगाल खां पोइ हिंदुनि जे रवैये खे वाक़ुफ़ु थी विया त हिंदू जेको आहे सो मुस्लमाननि सां कॾहिं बि सचा कोन था थी सघनि। हिकिड़ी इहा ॻाल्हि हुई। उनखां अलावा ॿियूं जेके मेन ऑब्जेक्टिव हुया उहो इहो हुयो, हिकिड़ो त हुयो सेपरेट इलेक्टोरेट। मुस्लमान चाहिनि पिया त असांखे सेपरेट इलेक्टोरेट जो हक़ु ॾिनो वञे। सेपरेट इलेक्टोरेट मतिलबु जुदागाना इंतख़ाबात। माना सपोज़ जिथे मुस्लमान मेजॉरिटी एरियाज़ आहिनि त उते मुस्लमान मेजॉरिटी एरियाज़ में मुस्लमान इलेक्शन में बीहंदो ऐं मुस्लमाननि खे मुस्लमान ई वोट कंदा। डेफिनेटली अगरि ईअं थींदो त मुस्लमान खे जेकॾहिं मुस्लमान ई वोट कंदा ऐं मुस्लमान मेजॉरिटी में उहो बीहंदो, डेफिनेटली उहा सीट मुस्लमान ई खणंदा। हिकिड़ी उन डिमांड इहा हुई त असांखे जुदागाना इंतख़ाबात जो हक़ु ॾिनो वञे, राइट ऑफ सेपरेट इलेक्टोरेट ॾिनो वञे। ॿियो जेको हुयो उन्हनि खे इक्वल राइट्स जूं ॻाल्हियूं हुयूं, सब कॉन्टिनेंट में इक्वल राइट्स।
माना मुस्लमाननि खे ऐं हिंदुनि खे इक्वल राइट ॾिना वञनि। सपोज़ जेकॾहिं मुस्लमाननि जी रिप्रेज़ेंटेशन हेतिरी आहे त हिंदुनि खे बि एतिरी रिप्रेज़ेंटेशन ॾिनी वञे। मुस्लमाननि खे जेकॾहिं जॉब्स मिलनि थियूं त हिंदुनि खे उहे इक्वल, मुस्लमान हिंदुनि खे बराबरि जेको आहे सो इक्वल राइट्स ॾिना वञनि। जेकॾहिं किथे जेको आहे सो हिंदुनि खे वधीक जेको आहे प्रायोरिटी ॾिनी वञे थी, किथे मुस्लमाननि खे इग्नोर कयो पियो वञे, उन ख़िलाफ़ु बि जेको आहे उनजी इहो हुयो त असांखे इक्वल राइट ॾिना वञनि। ऐं नंबर 2 जेको हुयो उहो हुई सर्विस कोटा। सर्विस कोटा या कोटा इन जॉब्स, ठीकु आहे। हाणे सर्विस कोटा में मुस्लमान कंप्लीटली इग्नोरेंस जो शिकार हुया। जॾहिं वार ऑफ इंडिपेंडेंस 1857 लॻी, 1857, उन में जॾहिं वार जेको आहे सो ख़तमु थी, ब्रिटिशर्स ओवरकम करे वरितो, त हिंदू क्लेवरली जेको आहे सो इन सॼे सिनेरियो मां निकिरी विया। त ऐं चवणु लॻा त भाई इहा वार जेका आहे मुस्लमाननि कई, असांजो इन में को जेको आहे सो अमल दख़ल कोन हो, असांखे मुस्लमान इस्तेमालु करे आहे जेको आहे सो। पोइ ब्रिटिशर्स जेको आहे सो वार जो होली सोली रिस्पॉन्सिबल जेको ठहिरायो उहो मुस्लमाननि खे ठहिरायो। उनखां पोइ सॼा मुस्लमान जेके पेंशन्स ते हुया उन पेंशन्स बंदि करे छॾियनि। जेके सुठी पोज़ीशन्स ते जॉब करे रहिया उन्हनि खे जॉब्स मां कढी छॾियनि। जेके मतिलबु सिविल सर्विसिस में हुया उन्हनि खे कढी छॾियनि। जेके बि हर तरह सां उन्हनि खे जेको आहे सो ब्रिटिशर्स नुक़सानु ॾिनो, ठीकु आहे। उन नुक़सान खां पोइ उन्हनि जेको आहे सो ॾिठो त मुस्लमान जॉब्स में कोन आहे। 3 मेन्स डिमांडूं जेके उहे डिमांड्स खणी शिमला डेपुटेशन जी सूरत में लॉर्ड मिंटो सां 1906 में शिमला में मिलिया, ठीकु आहे। लॉर्ड मिंटो सां जॾहिं मिलिया त लॉर्ड मिंटो उन्हनि खे जेको आहे सो पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾिनो त जेको आहे सो तव्हांजूं जेके डिमांड्स आहिनि जाइज़ डिमांड्स आहिनि ऐं उन्हनि ते जेको आहे सो मां गौर कंदुसि। गौर करण खां पोइ उन्हनि खे इनशाअल्लाह जेको आहे सो कोशिशि करे हल करण जी कोशिशि कंदुसि, ठीकु आहे। त इन्हनि मां हाणे सपोज़ असांखे एतिरो उन में जेको आहे डिटेल में नथा वञूं, थोरो ओवरव्यू त जीअं तव्हां हिन सां रिलेटेड जेके MCQ अचनि उहे करे सघो न। पहिरियों तव्हांखां सुवाल अची सघे थो त शिमला डेपुटेशन जेको आहे सो कॾहिं थी? शिमला डेपुटेशन कॾहिं थी? सिंपल, तव्हां छा चवंदव? शिमला डेपुटेशन जेका थी 1 अक्टूबर 1906 में थी। किथे थी? शिमला में थी। शिमला जेको आहे सो एरिया जो नालो आहे। कंहिं शिमला डेपुटेशन में केरु पियो लीड करे मुस्लमाननि खे? तव्हां सिंपल चवंदव सर आगा खान जेको आहे सो शिमला डेपुटेशन खे लीड पियो करे। ऐं शिमला डेपुटेशन चीफ आर्किटेक्ट कंहिंखे चवंदा आहिनि? नवाब सलीमुल्लाह खे चवंदा आहिनि। नवाब सलीमुल्लाह उनखे जेको आहे चीफ आर्किटेक्ट ऑफ द शिमला डेपुटेशन बि चवंदा आहिनि। ऐं शिमला डेपुटेशन में मुस्लमाननि जो घणो तादादु हुयो? 35 जेको आहे सो मेंबर्स हुआ जेके शिमला डेपुटेशन वठी विया हुआ, ठीकु आहे। हाणे ॿियो छा थियो? जॾहिं उन्हनि खे पॉज़िटिव रिस्पॉन्स मिलियो लॉर्ड मिंटो जे तरफ़ां, त उन्हनि जेको आहे सो छा कयो त उन वक़्तु हिकिड़ो 1906 में हिकिड़ो ॿियो तमामु भलो डिसीजन ऐं तमामु भलो उन्हनि जो हिकिड़ो इंसिडेंट थियो जंहिंमें उन्हनि हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी ठाही हुई ऑल इंडिया मुस्लिम लीग जे नाले सां, ठीकु आहे। जॾहिं उन्हनि खे मिंटो चयो त भाउ ठीकु आहे मां तव्हांजी डिमांड्स फुलफिल कंदुसि, त उन्हनि खे पोइ रियलाइज़ थियो त मुस्लमाननि जी रिप्रेज़ेंटेशन लाइ का पॉलिटिकल पार्टी कोन्हे। लिहाज़ा मुस्लमाननि जी रिप्रेज़ेंटेशन लाइ का अहिड़ी पॉलिटिकल पार्टी हुजणु खपे जेका मुस्लमाननि जे राइट्स जूं ॻाल्हियूं करे, मुस्लमाननि जे जेको आहे सो राइट्स खे प्रोटेक्ट करे, उन्हनि खे सेफ गार्ड करे ऐं उन्हनि जूं जेके डिमांड्स आहिनि उनखे ब्रिटिश गवर्नमेंट ताईं पहुचाए। त उन में उन ई सेम ईयर में जेको आहे सो पोइ उन्हनि 1906 में ई दिसंबर 1906 में ई 2 महीननि खां पोइ अक्टूबर में ई थियो हुयो, नवंबर दिसंबर 3 दिसंबर ते जेको आहे सो उन्हनि ढाका में हिकिड़ो इजलास कोठायो। उन में जेको आहे सो उहो इजलास जेको आहे नवाब सलीमुल्लाह जो जॻह ते कोठायो हुन। उते उन्हनि डिसाइड कयो त मुस्लमान लाइ हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी हुजणु खपे। त उते उन्हनि जेको आहे मुस्लिम लीग जो बुनियादु विधो। उनखे असां पोइ डिटेल में पढ़ंदासीं त मुस्लिम लीग में छा हुयो, उन डिमांड्स कहिड़ियूं हुयूं, ठीकु आहे। त इन हाणे जेको आहे सो शिमला डेपुटेशन जा रिज़ल्ट छा निकिता? रिज़ल्ट इहे निकिता त 1909 में हिकिड़ो इस्तिलाह थिया जंहिंखे चवंदा आहियूं असां मिंटो मोर्ले रिफॉर्म्स। मिंटो मोर्ले रिफॉर्म्स। हाणे मिंटो मोर्ले रिफॉर्म्स में छा थियो? मुस्लमाननि जी जेका मेन डिमांड हुई सेपरेट इलेक्टोरेट वारी, उहा फुलफिल थी। उहा उन्हनि जी डिमांड जेको आहे सो ब्रिटिशर्स मञी त भाउ मुस्लमाननि खे जिथे मेजॉरिटी में आहिनि उन्हनि खे उते सेपरेट इलेक्टोरेट जो हक़ु ॾिनो वञे, ठीकु आहे। ऐं ॿियो उन्हनि खे जेको आहे सो इक्वल राइट्स
त कोन मिलिया, कुझु हद ताईं राइट्स बि उन्हनि खे मिलिया, सर्विस कोटा बि उन्हनि जी तक़रीबन बहाल थी। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिमला डेपुटेशन जे करे ई थियो। सिमला डेपुटेशन में जेको लॉर्ड मिंटो हुनखे पॉज़िटिव रेस्पॉन्स ॾिनो, उन पॉज़िटिव रेस्पॉन्स खां पोइ मुस्लमान हिकु मुस्लिम लीग जो क़यामु कयो। ॿियो 1909 में जेको आहे सो लॉर्ड मिंटो ई हुयो, जेको मिंटो मोले रिफॉर्म्स थिया, उन में जेको आहे मुस्लमान डिमांड जेका हुई सेपरेट इलेक्टोरेट वारी, उनखे बि जेको आहे सो चयो त न मुस्लमाननि लाइ वाक़ई जेको आहे सो जुदागाना इंतख़ाबात हुजणु घुरिजनि, उन्हनि खे जेको आहे सो इहो राइट ॾिनो वञे। ठीकु आहे, त मिंटो मोले रिफॉर्म मां जेके सुवाल ईंदा उन में तव्हां तक़रीबन सुवाल करे वेंदो। मिंटो मोले रिफॉर्म में घणा मेंबर हुया, घणनि मेंबरनि जो डेलीगेशन हुयो? सिंपल तव्हां चवंदो 35 मेंबर जो डेलीगेशन हुयो। मिंटो मोले रिफॉर्म जेको आहे सो न हिन में सिमला डेपुटेशन में 35 मेंबर डिमांड हुयो। ऐं जेको आहे सो सिमला डेपुटेशन जे करे मुस्लमाननि जी कहिड़ी डिमांड जेको आहे फुलफिल थी? तव्हां सिंपल चवंदो 1909 में मिंटो मोले रिफॉर्म्स में जेको आहे सो मुस्लमाननि खे राइट ॾिनो वियो जेको आहे सो सेपरेट इलेक्टोरेट जो। त जेको आहे सो बाबा इहो जेको आहे सो सिमला डेपुटेशन जेको आहे सो कॾहिं थी? सिमला डेपुटेशन 1 अक्टूबर 1906 में थी। सिमला डेपुटेशन खे केरु पियो लीड करे? सिमला डेपुटेशन खे सर आगा खान पियो लीड करे। सिमला डेपुटेशन जो चीफ आर्किटेक्ट कंहिंखे चवंदा आहिनि? सिमला डेपुटेशन जो सिंपल चीफ आर्किटेक्ट नवाब सलीमुल्लाह खे चवंदा आहिनि। ठीकु आहे, इहो इन टॉपिक में तव्हांखे तक़रीबन 1-2 MCQs तक़रीबन डिफरेंट टेस्टुनि में ईंदो आहे। जेके इंपॉर्टेंट MCQs आहिनि उहे मूं कढिया आहिनि, अचो तव्हां उन्हनि खे बि ॾिसूं था ऐं इनशाला जेको आहे सो भला थी वेंदो। इनशाला तव्हां रुगो ॾिसंदा अचिजो। ठीकु आहे, हीअ आहे असांजो जेको आहे सो सिमला डेपुटेशन जा MCQs। हू लेड द सिमला डेपुटेशन? सिंपल असां जेको आहे सो अॻु ॿुधोसीं, केरु हुयो? सर आगा खान। सर आगा खान जी सरबराहीअ में सिमला डेपुटेशन जेको आहे सो लीड कयो। सर आगा खान लीड कयो सिमला डेपुटेशन खे। हू वॉज द आर्किटेक्ट ऑफ सिमला डेपुटेशन? नवाब मोहसिन अल मुल्क हुयो। सो सलीमुल्लाह चयो नवाब मोहसिन अल मुल्क हुयो। ठीकु आहे। What was the main issue of Simla deputation which was accepted by the British government in 1909? Separate electorate जेको मिंटो मोले रिफॉर्म्स में थियो। 1909 वारा इस्तिलाहात खे मिंटो मोले रिफॉर्म्स बि चइबो अथव, मिंटो मोले रिफॉर्म्स। ठीकु आहे। When did delegation of Simla deputation met with the Viceroy of Hind? सिंपल 1 अक्टूबर 1906 में जेको आहे सो हिकिड़ो डेलीगेशन हिकिड़ो वफ़द जी सूरत में वञी जेको आहे सो वाइसरॉय हिंद सां मिलिया हुया। ठीकु आहे। हाउ मेनी मुस्लिम लीडर्स वर इंक्लूडेड इन द सिमला डेपुटेशन? 35 मेंबर्स जो डेलीगेशन हुयो जेको आहे सो जेके लॉर्ड मिंटो सां मिलिया हुया। ठीकु आहे। नेक्स्ट थो अची वञे त हू वॉज द वाइसरॉय विथ होम द डेलीगेशन ऑफ सिमला डेपुटेशन अकार्ड मेट? केरु हुयो? लॉर्ड कर्ज़न खां पोइ वाइसरॉय हिंद केरु थियो? लॉर्ड वाइसरॉय खां पोइ लॉर्ड मिंटो हुयो ऐं लॉर्ड मिंटो सां जेको आहे सिमला डेपुटेशन में जेको आहे मुस्लमाननि जो वफ़द वञी मिलियो हुयो ऐं पंहिंजूं डिमांड्स रखियूं आहिनि त भाई हीअ असांजी डिमांड्स आहिनि, इन्हनि डिमांड्स खे जेको आहे सो फुलफिल कयो वञे। ठीकु थी वियो। नेक्स्ट था चऊं त नेक्स्ट में आहे त सिमला डेपुटेशन आल्सो डिमांडेड द सेपरेट इलेक्टोरेट्स फॉर मुस्लिम्स विथ। ठीकु आहे, उन में ऑप्शन थी कोई विथ फलाणी शइ, विथ जेको आहे सो यूनियन काउंसिल्स, विथ जेको आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल्स, या विथ डिफरेंट जेको आहे सो कॉन्स्टिट्यूएंसीज़। त उन में छा हो? सेपरेट इलेक्टोरेट सां गॾु सेपरेट कॉन्स्टिट्यूएंसीज़, माना जुदागाना इंतख़ाब जिथे विढ़ंदा इलेक्शन, उन्हनि लाइ जुदा निशिस्त बि जुदा हूंदी, उन्हनि जी जेको आहे तक बि जुदा हूंदो। ठीकु आहे। सपोज उन तक में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुस्लमान ई बीहंदा, मुस्लमान खां अलावा ॿियो केरु जेको आहे सो उन ते फॉर्म नथो फिल करे सघे। ठीकु। नेक्स्ट आहे द वेन लॉर्ड मिंटो बिकेम द वाइसरॉय ऑफ हिंद? हिंद या सॉरी इंडिया, हिंद उर्दूअ में चइबो आहे। त लॉर्ड मिंटो जेको आहे सो इंडिया जो वाइसरॉय कॾहिं थियो? 1905 में थियो। ऐं 1905 खां 1910 ताईं लॉर्ड मिंटो जेको टेन्यूर हुयो वाइसरॉयशिप जो इंडिया ते। नेक्स्ट आहे जेको आहे सो त व्हाट वाज द ड्यूरेशन ऑफ रीन ऑफ लॉर्ड मिंटो? लॉर्ड मिंटो जो जेको आहे सो सब कॉन्टिनेंट में केतिरो टाइम रहियो? 1905 खां 1910 ताईं जेको टेन्यूर हुयो वाइसरॉयशिप जो उहो लॉर्ड मिंटो जो हुयो। ठीकु आहे। लॉर्ड मिंटो खां पहिरियों वाइसरॉय हिंद केरु हुयो? लॉर्ड मिंटो खां पहिरियां वाइसरॉय हिंद जेको आहे सो लॉर्ड कर्ज़न हुयो। ऐं लॉर्ड कर्ज़न कहिड़ो कमु कयो हो? लॉर्ड कर्ज़न जेको आहे सो बंगाल खे ॿिनि हिसनि में तक़सीम कयो हुयो। ठीकु आहे। ऐं लॉर्ड मिंटो कहिड़ो मुस्लमान जी वॾी में वॾी डिमांड हुई जेका मञी हुई? उहा लॉर्ड मिंटो जी वॾे में वॾी डिमांड मुस्लमान इहा हुई त असांखे सेपरेट इलेक्टोरेट ॾिनी वञे, ऐं उहा लॉर्ड मिंटो हुन जी डिमांड फुलफिल कई हुई। ठीकु आहे। आफ्टर सिमला डेपुटेशन
हुन में मिंटो मोले रिफॉर्म्स जेके थिया इस्तिलाहात जेके थिया उन में उन जी उहा डिमांड फुलफिल कई आहिनि। नेक्स्ट असां वटि MCQs आहे बाय हूज़ इफर्ट मुस्लिम लीडर्स गॉट एन अपॉइंटमेंट विद द लॉर्ड मिंटो। हाणे कंहिंजी जेको आहे सो हेल्प सां जेको आहे लॉर्ड मिंटो सां मिलण जी अपॉइंटमेंट मिली आहिनि मिस्टर आर्चबोल्ड। मिस्टर आर्चबोल्ड जी मदद सां उन्हनि खे जेको आहे सो लॉर्ड मिंटो खां अपॉइंटमेंट मिली या टाइम मिलियो। अब हाणे आर्चबोल्ड केरु हुयो असां पहिरां डिस्कस बि करे चुकासीं लेक्चर में ॿुधोसीं बि त सही। आर्चबोल्ड जेको हुयो उहो MAO कॉलेज जो प्रिंसिपल हुयो। ठीकु आहे, आर्चबोल्ड केरु हुयो MAO कॉलेज जे प्रिंसिपल हुयो जंहिं मुस्लमाननि जे वफ़द खे जेको आहे सो सर मिंटो खां टाइम वठी ॾिनो। नेक्स्ट MCQ आहे असां वटि हू वॉज मिस्टर आर्चबोल्ड। सिंपल जेको हाणे ॿुधोसीं पहिरियां लेक्चर में ॿुधोसीं आर्चबोल्ड वॉज द प्रिंसिपल ऑफ MAO कॉलेज। ठीकु आहे, MAO कॉलेज माना अलीगढ़ में हुयो। ठीकु आहे, प्रिंसिपल ऑफ अलीगढ़ कॉलेज ऐं MAO कॉलेज ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे, त हाणे इन मां सां रिलेटेड जेके बि MCQs ईंदा सिंपल तव्हांजा जेकॾहिं लेक्चर ॿुधंदो इनशाला लेक्चर में ई तव्हांजी उहे शयूं सॼियूं कवर थी वेंदियूं, पर थोरो रिवाइज़ ज़रूरु कजो। ठीकु आहे, एतिरो टाइम रिवाइज़ में तव्हांखे कोन लॻंदो। ऐं सुभाणे असां जेको आहे सो मुस्लिम लीग पढ़ंदासीं ऐं उन सां मुस्लिम लीग सां गॾोगॾु असां थोरो हाणे टाइम सां गॾोगॾु घणा MCQs पढ़ंदा वेंदा छो जो असांजो टाइम शॉर्ट आहे ऐं असांखे शयूं घणियूं कवर करणियूं आहिनि। उन खां पोइ मां तव्हांखे जेको आहे सो डिफरेंट पास्ट पेपर्स में जेके MCQs आया आहिनि उहे MCQs सॉल्व कराईंदुसि हिते। त बाबा जेके डिफरेंट टेस्टुनि में SPSC जी में NTS जी में PTS जी टेस्टुनि में जेके डिफरेंट MCQs रिपीटेड ईंदा रहिया आहिनि उहे MCQs मां तव्हांखे सॉल्व कराईंदुसि। त इनशाला उन्हनि MCQs मां तव्हांखे काफ़ी सारा MCQs जेको आहे तव्हांजी इन TMO ऐं CMO जी टेस्ट में लॻी वेंदा। इनशाला सुभाणे ताईं जेको आहे सो इजाज़त, अलाह सां ख़ैरु कंदो। इनशाला सुभाणे मिलंदासीं। विश यू बेस्ट ऑफ लक फॉर योर एग्ज़ाम्स। खुदा हाफ़िज़।